में कोने तो तव्हां पनाहगीर खे एतिरी सहूलियत ॾियो जो हू शनाख्ती कार्ड ठाराहे उन ते मुल्क जो जिते पनाह वठे उन शनाख्ती कार्ड जे बुनियाद ते डोमिसाइल ठाराहे उन डोमिसाइल जे बुनियाद ते उन सूबे उन मुल्क में नौकरी हासिल करे यानी उन सूबे उन मुल्क जे कंहिं गरीब कंहिं पढ़े लिखे शागिर्द जो हक़ थो मारे वो शख्स जंहिंजो धरती सां को तालुक कोन्हे शनाख्ती कार्ड ठहण डोमिसाइल ठहण असांजे इदारनि जी नाअहली आहे कमज़ोरी आहे या कुझु जेके सिंध जा पुट न आहिनि 5000 ते वो शनाख्ती कार्ड इहे कोन ठहंदो ज़रूर यूसी जो चेयरमैन उनखे सर्टिफिकेट ॾींदो ज़रूर मुख्तियारकार ऑफिस जो क्लार्क उनखां सही वठंदो आऊं तो चवां जंहिं धारे खे सिंध खां ॿाहिरी खे सिंध दुश्मन खे पनाहगीर खे जंहिं यूसी जे चेयरमैन सर्टिफिकेट ॾिनो उन ते बि लानत जंहिं क्लार्क उन ते सही कई आहे उन ते बि लानत जंहिं मुख्तियारकार उनखे फॉरवर्ड कयो आहे उन ते बि लानत जंहिं डीसी ऑफिस में उनखे डोमिसाइल मिलियो आहे उन ते बि लानत जंहिं शनाख्ती कार्ड ठाराइणो आहे धारे खे उन ते बि लानत उन जे नस्लनि ते बि लानत